रहमान रहीम। असांखे ख़बर पई त प्रेस क्लब अमरकोट माज़ूर एहतजाज ते वेठा आहिनि। अफ़सोस सां चवणो पए थो त इन्हनि खे एहतजाज करण जी ज़रूरत खां पहिरीं जेकॾहिं कुझु नुमाइंदा हिते जा चूंडियल नुमाइंदा हुजनि उहो सोचनि त वीचारा माज़ूर हीअ किथां कमाए खाईंदा ऐं कीअं वीचारा मज़ूरी कंदा। हीअ त वीचारा माज़ूर आहिनि, इन्हनि जी मज़ूरी जो ॿियो त को वसीलो कोन्हे। जॾहिं गवर्नमेंट वटि 5% कोटा हूंदी आहे त इन्हनि जो हक़ इन्हनि खे ॾियणु खपे। ऐं असीं इहो मुतालबो था करूं PTI जे प्लेटफार्म खां, वफ़ाक़ी गवर्नमेंट खां बि मुतालबा था करूं ऐं सिंध गवर्नमेंट खां बि मुतालबा था करूं त इन्हनि जा हक़ इन्हनि खे ॾिना वञनि। असीं इन हमदर्दी जे हिसाब सां इन्हनि वटि आया आहियूं त इनशाअल्लाह असीं इन्हनि जे हर क़दम सां गॾु बीहंदासीं ऐं जिते जिते इनशाअल्लाह असांखे ज़रूरत पई उते असीं गॾु बीहंदासीं ऐं इनशाअल्लाह पूरो असीं भरपूर साथ ॾींदासीं। असीं इन्हनि जी मुकमल हिमायत करूं था ऐं इनशाअल्लाह इन्हनि जो आवाज़ असीं अॻिते वठी वेंदासीं। असीं अॼु पहिरें चकर इन्हनि सां मिलिया आहियूं त इनशाअल्लाह इन्हनि जो आवाज़ असीं बढ़ंदासीं, इन्हनि जो आवाज़ इनशाअल्लाह ऐवाननि ताईं पहुचाईंदासीं। उमेदु आहे त ऐवाननि में वेठल नुमाइंदा इन शइ जी नोटिस बि ॾिंदा ऐं इन अमरकोट जे माज़ूरनि खे इंसाफ़ ॾियारींदा। इहा असीं उमेदु करे था सघूं त इनशाअल्लाह अल्लाह ताला इन्हनि खे हक़ ॾियारींदो ऐं इहे नुमाइंदा अखियूं खोलींदा। असीं हिकिड़ो वेठा आहियूं, ठीकु ठाक आहियूं, असांजे हथ पेर सभु कुझु आहे त असीं मज़ूरी करे सघूं था। हीअ वीचारा पंहिंजा बचा कीअं पालींदा? ख़ुदा इन्हनि ते रहम करियो, इन्हनि ते रहम करियो। अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी इन्हनि मिस्किननि ते रहम करियो, ग़रीबनि ते मज़दूर ते रहम करियो। ख़ुदा अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी करियो त इन्हनि जो हक़ इन्हनि खे ॾियो। नौकिरियुनि खां सवाइ ॿियो बि अहिड़ो सिस्टम ठाहियो जीअं पंहिंजे वीचारा बचा पाले सघनि। त इनशाअल्लाह इहा असांजो आवाज़ ॿुधंदा, इन्हनि माज़ूरनि जो आवाज़ ॿुधंदा त बेशक इन्हनि जी ज़रूरत तव्हां मदद कंदा। शुक्रिया।